1000 घोड़ा। हर एक काफ़र सां 2-2 3-3 तलवारूं हुयूं, हिकिड़ी भॼे त ॿी। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम जे 313 असहाबनि में 2 घोड़ा, सिर्फ़ 2 घोड़ा, 6 ज़िरहूं, 8 तलवारूं हुयूं। 313 माण्हुनि खे तलवारूं मुर्गियूं 8। वारे वारे सां उहे तलवारूं खणंदा, अल्लाह जे राह में लड़ंदा विया, शहीद बि थींदा विया, काफ़रनि खे मारींदा विया। ख़ुदा जी ज़ात बाबरकात फरमायो कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतन बिइज़्निल्लाह। मां अल्लाह जो कानून हूंदो आहे, मां जेकॾहिं चाहींदो आहियां त थोरे लश्कर खे घणी जमात ते कामयाबी ॾींदो आहियां। तव्हांखे ख़बर आहे, हर हिकु ॿुधो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 313 सहाबी कामयाब थिया। 1000 काफ़र मारिजी विया, ऐं के फटिजी पिया, के भॼी विया, के क़ैद थिया, के शिकस्त खाई विया। अबू जहल बि उन्ही जंग में मारिजी वियो, उतबो बि उन्ही जंग में मारिजी वियो, शैबो बि उन्ही जंग में मारिजी वियो, वलीद वॾो काफ़र हो, उहो बि उन जंग में मारिजी वियो। महबूब पाक जी बुखारी शरीफ़ में हदीस आहे त जंग वारे ॾिहाड़े खां 3 ॾिहाड़ा अॻु में, घणा ॾिहाड़ा? 3 ॾिहाड़ा। सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मैदान जिहाद में आया। उन्ही जगह ते पाण तंबू लगायूं, हिकिड़ी जगह ते कब्ज़ो करे वेठा त सुभाणे जंग लॻंदी। ही पासो काफ़रनि जे हवाले आहे, ही पासो मुसलमाननि जे हवाले आहे। हुज़ूर 3 ॾिहाड़ा अॻु में पहुतो आहे। बुखारी शरीफ़ जी हदीस पाक में अचे थो त नबी पाक सां लठ हथ में आहे, पंहिंजे असहाबनि खे वठी मैदान जो जाइज़ो वठे पियो। घुमंदे घुमंदे हुज़ूर पाक फरमायो हीअ जगह, लठ सां इशारो कयूं, हीअ जगह अबू जहल जे क़त्ल थियण जी आहे। सुभान अल्लाह। वरी अॻिते विया, पाण फरमा हीअ जगह उतबे जे मरण जी आहे। वरी 3 जगह ते विया, हीअ जगह शैबे जे मरण जी आहे, हीअ जगह फलाणे जी मरण जी आहे। इहे महबूब पाक मैदान जंग में इशारा कया। सहाबी थो चवे 3 ॾिहाड़े जंग लॻी, लड़ंदे लड़ंदे उहे काफ़र मारिजी विया। ख़ुदा जो कसम आहे, जंहिं जाइ ते हुज़ूर लठ रखी हुई, उहो मरण वारो हिकिड़ो इंच न हेॾे थियो न होॾे थियो, उते ई सुभान अल्लाह। जाते ख़ुदा जे हबीब फरमायो त ही हिते मरंदो, उहो उन जगह ते मो हेॾे होॾे न थियो। इन मां मालूम थियो त ख़ुदा जे नबीअ खे कंहिंजे मरण जो इल्मु आहे, कंहिंजे बि मरण जो इल्मु अल्लाह नबीअ खे ॾिनो आहे। अल्लाह जे तरफ़ खां अता छला, हक़ीक़ी इल्मु अल्लाह जो आहे, पर अल्लाह पंहिंजे बाने खे अता कंदो आहे। त हुन सहाबी खे बि नबी से छा फरमायो, ॻाल्हि यादि आहे विसरी वई, छा फरमायो? ओ फलाणे महले में फलाणी माई मरंदई, उनखे कफर ॾिजां, तुंहिंजी माउ खे ॾे वञी। यादि आहे? हाणे सलात पर त ॻाल्हि ते हलायूं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। किसो मुख़्तसर, ॻाल्हि थोरी मुख़्तसर कयां। उन सहाबी सगोरे वाकई उहा ताड़ ॿधी, उहा माई गुज़ारे वई। सुठो बाज़ार मां कफन वरितई, हुन जे माइटनि खे चयईं बाबा तव्हां जेको पंहिंजे माउ खे कफन था ॾियो, इहो भली ॾियो, पर ही मुंहिंजो कफन बि इन जे कफन सां गॾु मिलायो। छो अदा? मूंखे नबी साईं चयो आहे, चई नबी साईं चयो आहे त असांखे कोई एतिराज़ कोन्हे, मुस्लमान हा। जंहिंमहिल जनाज़े जी निमाज़ पढ़ी फारिग़ थिया, त फारिग़ थियण खां बाद में उन शख़्स जंहिं कफन ॾिनो, हुन माईअ खे निवड़ी कन हेठि रखी चई कुरारी ओ फलाणी, ही तुंहिंजे कफन में जेको मूं कफन गॾियो आहे, इहो मुंहिंजी अम्मा खे पुॼाइजां। सुभान अल्लाह। सभु ॾिसनि पिया, बाबा छा थो करीं? चए बाबा नबी साईं चयो आहे। अदा नबी साईं चयो आहे, अल्हम्दुलिल्लाह। जनाज़ो थियो, माईअ खे खणी कब्रिस्तान में पूरे मोटी आया। कांधी पंहिंजे घर, ही बि पंहिंजे घर आयो। जंहिंमहिल राति थी, ओ साॻो सहाबी ख्वाब पियो लहे त साॻो मैदान आहे, उहे साॻा अज़ीज़ क़रीब सभु गॾु थिया पिया आहिनि, ऐं हिन जी माउ बि मौजूदु आहे। पुट खे चए पई, ओ मुंहिंजा पुट, तुंहिंजी महिरबानी, तो मूंॾे जेको कफन मोकिलियो हो सो मूंखे पहुची वियो आहे। सुभान अल्लाह। तो जेको कफन रवानो कयो हो उहो मूंखे पहुची चुको आहे। अब में मां हिन महफ़िल में कान थे आयसि, इन जे करे जो तो कफन मूंखे सादो ॾिनो हो, उन सादे कफन जे करे मां शर्मिंदगी पे थियसि, पर हाणे तो सुठो कफन मोकिलियो आहे, मूंखे पहुची वियो आहे, हाणे मां हिन महफ़िल में मौजूदु आहियां। सुभान अल्लाह।
सुबुह थियो वो सहाबी डोड़ंदो आयो, या रसूल अल्लाह रात मूं ख्वाब ॾिठो आहे अहिड़े तरीक़े सां, हाणे जेका तव्हांजी मर्ज़ी ताबीर कयो। ख़ुदा जे हबीब फरमा ताबीर सौ सदो लॻो पियो आहे, ॻाल्हि सवली आहे, तो जेको कफ़न मोकिलियो सो तुंहिंजी माउ खे अल्लाह पहुचाए छॾियो। तंहिंजे करे साईं फरमाइनि था हसनू अकफान मोताकुम, अवां पंहिंजे मैयतनि जा कफ़न सुठा कंदा कयो, यानी सादो कफ़न न ॾींदा कयो। मतां इहो ख़्यालु हुजे त मरी वियो हाणे बसि सादो कफ़न ॾियोसि, न न। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जहिड़ो दुनिया में हू लिबास कंदो हो ओहिड़ो कफ़न पारायोसि। हीअ जेका मूंखे चिठी दोस्त लिखी आहे इन में बि इहो ई सुवालु आहे त के माण्हू चवनि था त कफ़न जो कपिड़ो सोटी हुजे, टेटून जो कपिड़ो न हुजे, केटीअ जो न हुजे, भलो कपिड़ो न हुजे। न न, इहा ॻाल्हि ग़लति आहे। महबूब जी हदीस तोखे हाणे ॿुधाम, साईं फरमाइनि था त दुनिया में जहिड़ो लिबास हू पाईंदो आहे ऊचे खां ऊचो, बाक़ी रंग जी पाबंदी आहे, रंग जी पाबंदी आहे। पाण फरमाए थो सफ़ेद लिबास हुजे, उन में रंगीन न हुजे, बाक़ी कहिड़ो बि कपिड़ो ऊचे खां ऊचो छो न रेशमी हुजे पाराइजे, त उहा महबूब जो हुकुम आहे त जहिड़ो दुनिया में लिबास पाईंदो आहे ओहिड़ो हुनखे कफ़न पारायो वञे। केटी पारायो सफ़ेद भली हुजे, हिरख पारायो भली सुठो हुजे। मुंहिंजा दोस्त चेयरमैन हिरख हुजे, तव्हांजी मर्ज़ी आहे। इन खां अलाए का ॿी का सुठी दाऊद भाई जी का अहिड़े तरीक़े सां को ॿियो कपिड़ो हुजे, पापलिन जो हुजे, सुठे खां सुठो हुजे, पर हुजे सफ़ेद। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मैयत खे कफ़न पारायो, ऐं कफ़न बि पंहिंजे जेकॾहिं कमाई वारे लिबास मां हुजे त सभ खां बहितर आहे। इंसान कफ़न कहिड़ो पाए जेको संदसि कमाईअ जो हुजे, सम्झो था, माना पंहिंजे हक़ हलाल जो हुजे। हिकिड़ा माण्हू वीचारा अहिड़ा ग़रीब बि गुज़ारे वेंदा आहिनि जो अलाह ताला शल पनाह ॾे हुनखे पंहिंजो कफ़न बि कोन हूंदो आहे। रब करीम शल अहिड़ी ग़रीबी खां मिसकीनी खां बचाए, हर मुस्लमान खे अलाह ताला हक़ हलाल जी पंहिंजी रोज़ी नसीब फरमाए। त उन जे लाइ अलाह ताला जल जलालु अमन वालो जे हबीब जो फरमान आहे त मुस्लमान खे पंहिंजे तरफ़ खां कफ़न ॾेई सघे थो। कंहिं ग़रीब जे लाइ मूंखे ख़बर आहे त ग़रीब आहे, कफ़न ॾियासि जाइज़ आहे ऐं सवाबु आहे, सुठो कमु आहे। पंहिंजी कमाईअ मां कफ़न हुजे त सभ खां बहितर आहे। अव्हांखे ख़बर आहे असांजा वॾा पुराणा वीचारड़ा ख़ासि करे जॾहिं हज ते वेंदा हुआ त घणो करे हितां कपिड़ो खयो वेंदा हुआ, पर जे भला हितां न खणी वेंदा हुआ त उते ख़रीद कंदा हुआ। पोइ ख़रीद करे छा कंदा हुआ, जो आब ज़मज़म मां उन कफ़न खे धोअंदा हुआ, कफ़न खे धोई सुकाईंदा हुआ, सुकाए उहो वरी वेड़े खणी रखी छॾींदा हुआ। वसियत कंदा हुआ अबाहे मदीने जो कफ़न आहे, मूंखे ही ॾिजो। भला इहो बि को फ़ाइदो आहे छा? आबे ज़मज़म इंसान जे कफ़न खे लॻे त को फ़ाइदो थींदुसि छा? हा, महबूब करीम अलैहिस्सलात सलाम जे ज़ात बाबरकात आबे ज़मज़म जी तमामु वॾी तारीफ़ फरमाई आहे। आबे ज़मज़म में वॾी बरकत आहे, आबे ज़मज़म में वॾी रहमत आहे। उहो रहमत वारो पाणी साईं फरमाइनि था अवां पी ढाव बि कंदा कयो ऐं मुंहं खे बि हणंदा कयो, कपिड़नि खे बि हणंदा कयो, जान खे बि हणंदा कयो। छाजे करे त ईमान ऐं एतिक़ाद सां जंहिं जाइ ते ज़मज़म लॻो उते बाहि बि कान वठंदी। त मुस्लमाननि इहो हिकिड़ो पंहिंजे तरफ़ खां पंहिंजो बचाव ॻोल्हियो आहे त जेकॾहिं कफ़न आबे ज़मज़म में धोतल हूंदो, उहो धोई वरी जेकॾहिं इंसान जे कफ़न खे वेड़बो त आबे ज़मज़म जो पाणी लॻल आहे, फ़ाइदो थींदो। 1987 में अलाह ताला मूंखे पहिरियों दफ़ो हज नसीब कयो। उते हिकिड़े दोस्त बैतुल्लाह खां ॿाहिरां ज़मज़म जी टूटी लॻल हुई, उते कफ़न पे धोतो। उतां जो हिकिड़ो सऊदी मौलवी हो कावड़जी पियो, जे तव्हां बिदअती आहियो, अव्हां बेवकूफ़ आहियो, अव्हां जाहिल आहियो, हाणे तव्हां हे कफ़न धोअंदव, अव्हांखे इहो बि अकुल कोन्हे, इहो त कलाक में सुकी वेंदो, ख़ुश्क थी वेंदो। पोइ जॾहिं ख़ुश्क थी वेंदो, सुकी वेंदो, हाणे तूं पाकिस्तान खणी वेंदे, ज़मज़म त हिते ख़ुश्क थी वियो, तोखे कहिड़ी फ़ाइदो ऐं बरकत थींदी? सम्झो था अलाए न? तव्हां बि सम्झी छॾियो मसइलो। कफ़न ॿिए पे धोतो, मौलवी उतां जो हिन सां विढ़ी पियो, मां ते भर में बीठो हुउसि। त हुन वीचारे हुनखे वर्दी त कान ॾिनी, हक़ीक़त में उहो जेको मौलवी सऊदी हो सो हुयो असुल पाकिस्तान जो, पर रहे पियो उते। खोड़ हितां जा उते रहनि था, खोड़ जेके अवां अरबी लिबास में हूंदा, अरबी ॻाल्हाईंदा, तव्हां चवंदो को अरब सॻोरो आहे, पर वरी उर्दू बि ॻाल्हाईंदा आहिनि, सिंधी बि ॻाल्हाईंदा आहिनि।
हुनजो हुनखे मौली साहब या झिड़क करी त बेवकूफ़ आहियो, बिदअती आहियो, जाहिल आहियो। अवां हिते कपिड़ो धोतो, वरी धोइण खां पोइ सुकी वियो त ज़मज़म त ख़तमु थी वियो। हाणे तूं पाकिस्तान खणी वेंदो, तोखे ज़मज़म कहिड़ो फ़ाइदो? अॼु आयो बेवकूफ़नि तव्हांखे सेखारियो आहे। हाणे हुन अरब ॾे कोन निहारियईं, उन कपिड़े धोइण वारे मूं ॾे निहारियो। सम्झ में ॻाल्हि आई न? माना ॻाल्हि आई मुंहुं ॾीस मुंहिंजो हा मां ॻाल्हायांसि थो। अलाह जे घर जी ॻाल्हि आहे, मां को कूड़ कोन थो ठाहियां। मुंहिंजो साईं छा चयो मौली साहब? चई कफ़न में तव्हां कपिड़ो पाणी था हणो, इहो सुकी थो वञे, ख़ुश्क थी थो वञे। हाणे ख़ुश्क थी वियो, अवां पाकिस्तान खणी वेंदव, इहो कपिड़ो अवां जे मैयत खे छा कंदो? मुंहिंजो कफ़न खे कपिड़ो पाणी लॻो ऐं ख़ुश्क थी वियो, छा बरकत बि ख़ुश्क थी वेंदी छा? चए हा, पाणी वियो त बरकत बि वई। मुंहिंजो ॻाल्हि ख़राबु आहे, पर हाणे तोखे चवां थो। चई चओ। मुंहिंजो ख़ुदा ख़ैर करे हे तो वारो रूमाल न पेशाब में ॿुॾी पवे ऐं ॿुॾण खां बाद में वरी उनखे सुकाए छॾिजे बिना धोअण जे, सुकी वियो पेशाब। हाणे इहो तो वारो रूमाल पाक या पलीत? चई त आहे त पलीत। मुंहिंजो छो? सुकी वियो, ख़तमु थी वियो, उॾामी वियो सॼो पेशाब जेको हो। चई न, उहो असर त रहंदो न। मुंहिंजो ख़ुदा तुंहिंजो अकुल छो खसियो आहे? पेशाब पंहिंजो असर रखे थो ऐं ज़मज़म जो बरकत वारो पाणी असर रखे ई कोन पियो। जेकॾहिं पलीत शइ में असर आहे त पाक में बि असर आहे। आया न आहे बा? भली ख़ुश्क थी वञे, छाप थी वञे, पर जेकॾहिं मस थिए थो, लॻे थो, कपिड़े खे पहुचे थो, जेकॾहिं नापाक शइ असर कंदी आहे त पाक शइ जो त वधीक असर थींदो आहे। पलीत असर करे थी, पाक शइ असर कान कंदी। नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे बरकत सां असांजा वॾा के चरिया कोन हा, असांजा वॾा अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान हा। तव्हां असां मुस्लमाननि जी औलाद आहियूं। जेकॾहिं को मदीने शरीफ़ मां, मके पाक मां कफ़न पंहिंजो धोई अचे त इन जहिड़ी ॿी का बरकत आहे ई कान का। इहो मैयत खे मिली वञे त ख़ुदा ताला हुनखे बरकतूं नसीब फरमाईंदो आहे। हिकिड़े कफ़न जी ॻाल्हि आहे, छो त मौज़ू कफ़न जो आहे। दुरूद पर त मां तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां। सलाह 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 दुल्हा सल्लल्लाहु अलैहि सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि। हिंदुस्तान में हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, सैयद मोहम्मद गौस, वॾो आलिम हो। शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी ऐं पाण गॾु पढ़िया हुआ। शाह वलीउल्लाह जो पुटु आहे शाह अब्दुल अज़ीज़। शाह अब्दुल अज़ीज़ ऐं सैयद मोहम्मद गौस गवालियार जे इलाइक़े जो हो। उहे गॾु पढ़िया हुआ पाण में हिकिड़े मदरसे में। ऐं सैयद मोहम्मद गौस वॾो आलिम आहे। उन पंहिंजे किताब में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे, उहो किताब मूं वटि मौजूदु आहे। फरमाए थो त हिंदुस्तान में हिकिड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे वेहाड़ी। अॼुकल्ह मां सम्झां थो त हैदराबाद खां बि वॾो शहर आहे, पर उन ज़माने में जॾहिं सैयद मोहम्मद गौस जहिड़ो हो, उन ज़माने में नंढड़ो ॻोठ हो, वाहण हो। 4, 5, 8 के घर हूंदा, वधि में वधि 10 को घर आहे, नंढड़ो ॻोठ आहे। उन ॻोठ में हिकिड़ी कुरारी औरत रहंदी हुई, जंहिं कुरारी औरत खे बि का वाह कान हुई, अल्लाह खां सवा हुनजो सहारो कोन हो। हुन माईअ छा कयो, जो सुट कती, उन सुट खे हथ सां वटे उहो बाज़ार में विकियईं ऐं बाज़ार में विकण खां बाद में हुनखे 70 रुपया मिलिया। 70 रुपया उन ज़माने में वॾा हुआ। उहे 70 रुपया हिन पंहिंजे गंढ में ॿधी रखी छॾिया। इन नियत सां त मां मरां, वसियत कंदसि त मुंहिंजो कफ़न हिननि 70 रुपयनि मां वरितो वञे। पंहिंजे हथ जी कमाई आहे, हलाल जी कमाई आहे, पोरियो कयो अथमि, हथ सां सुट वटियो अथमि, उहो विकिणी पैसा कमाया अथमि, इन मज़ा मूंखे पैसा जेके मिलिया कफ़न ते मां इहे इस्तेमालु कंदसि। ख़ुदा जो शान, माई वीचारी वटि 70 रुपया पिया हुआ। उनजे पाड़े में हिकिड़ो ग़रीब रहंदो आहे, राति खाए त ॾींहुं कोन्हे, ॾींहुं खाए त राति कोन्हे, बच्चा बुख मरनि, पाण ग़रीबी हाल में कमाए कमाए बेख निकिरी वई, पर हुनजी पूरती कान पई पवे। उन कुरारीअ खे ख़्यालु छो त हे मिस्कीन बुख थो मरे, मां वरी 70 रुपया पंहिंजे कफ़न लाइ रखी छॾिया। छो न इनखे 70 रुपया वाट अल्लाह जे उधारा ॾियां, कर्ज़ तोड़ ॾियां ऐं वसियत कयां त तोखे ख़ुदा तौफ़ीक़ ॾे त पैसा मोटाए ॾिजांइ, इहे मुंहिंजे कफ़न जा आहिनि, इहे 70 रुपया तोखे ॾियां थी वञी कारोबार कर, अल्लाह तोखे बरकत ॾींदो।
माई इहा नियत करे उहे पैसा 70 रुपया खयई, सिधी हुनजे घर वई, बाबा फलाणा पाड़ेसरी, तूं मुंहिंजो पाड़ेसरी भाउ आ, ही 70 रुपया मां तोखे वाट अल्लाह जे फी सबीलिल्लाह बतौरे कर्ज़ हसना थी ॾियां, ऐं जॾहिं तोखे थियनि त मूंखे मोटाए ॾिजां। 70 रुपया उन ज़माने में वॾा हा, तूं हिन मां वापार कर, गुज़र सफ़र कुतो जा बचा खाईंदा, मूंखे दुआ थींदी, तो ते मां इहो कर्ज़ रखां थी, पर थियई त ॾिजां, जे न थियई त तोखे माफ़ आ। हुन वीचारे चयो अम्मा तुंहिंजी महिरबानी शुक्रिया, मां हिन मां वापार कयां थो, अल्लाह मूंखे तौफ़ीक़ ॾींदो, मां तोखे मोटाए ॾींदुसि। हुन 70 रुपया वरिता। शाह गौस मोहम्मद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हुन वञी गिदरनि जो वापार कयो, का वाड़ी वञी वरितई। अल्लाह जो शान, हुनखे एतिरो फ़ाइदो थियो जो चंद ॾींहंनि जे अंदरि लखापति थी वियो। वापार वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, उन 70 रुपयनि मां हिन वटि लखूं रुपया थी विया। लख रुपया जो थिया त उहो ॻोठु छॾियईं। हाणे लख रुपया ॿाहिराड़ी में किथे इस्तेमालु करे, कंहिं वॾे शहर में हलियो हुयो, उते कोठियूं, वापार, धंधा, हिन खां कुराड़ी विसरी वई त जंहिं मूंखे 70 रुपया ॾिना हुआ हुनखे वापसि बि करणा आहिनि। हज़रत सैयद मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त काफ़ी अरसे ताईं हुनखे कुराड़ी यादि कान रही आहे कि 10-15 साल गुज़री विया, वापार वधाईंदो वियो, वधाईंदो वियो, लखा रुपया हिन वटि जमा थी विया। 10-15 साल खां हिनखे ओचितो ख़्यालु आयो, हेतिरी मंज़िल ते अल्लाह पहुचायो आहे, पर माईअ जे हथां इन 70 रुपयनि जे एवज़ में मां लखापति थियो आहियां। कुराड़ीअ जी त जाचल हा, अलाए मुई अलाए बची। यकदम रवानो थियो, उन वॾे ॻोठ मां विहारी आयो, पाण सां चेक खयो आयो। अॼुकल्ह पाण चवंदा हूं चेक, उन ज़माने में हुनखे चवंदा हा हुंडी। उहा हुंडी हिन सां का 2-3 हज़ारनि जी खीसे में आहे, नक़द पैसा साण हन। उन ॻोठ में घोड़े ते चढ़ी आयो, अचण सां पुछा कि बाबा फलाणी कुराड़ी, चई बाबा हाणे हाणे अधु कलाक थियो आहे, वीचारी गुज़ारे वई आहे। चई अल्हम्दुलिल्लाह, हुनजो मूंॾे कर्ज़ हो, 70 रुपया कफ़न जा हा, हाणे मरी विया, अञा दफ़न बि कान थी आहे, मां शरीक थियो आहियां। हाणे जेको बि दफ़न जो, कफ़न जो, क़ब्र जो, कांधते जो ख़र्चा सभु मुंहिंजे मथां आहे। माई बेवाह हुई, हुनजो ओही न को वाही, लाश पियो आहे वेझो, अचे ई कोन पियो। ही सेठ माण्हू जो पहुतो, मज़दूरनि खे पैसा ॾे, बाबा क़ब्र खणो, पैसा ॾिनई, कफ़न वठी अचो, कफ़न वठी आया, माण्हू तयारु थी विया, ख़ल्क़ गॾु थी वई। माईअ खे जॾहिं क़ब्रिस्तान में लाहिण जो टाइम आयो, सभु कंहिं चयो बाबा हिन जो वारिस केरु आहे, क़ब्र में केरु नाहे, धारी औरत खे हथु केरु विझे, को हुनजो माइटी कोन हुजे। सैयद मोहम्मद गौस लिखे थो, उन सेठ चयो त मां हिन जो हा कर्ज़ी, 70 रुपया मूंखे ॾिना हुई, मां करोड़पति थी वियो आहियां। हाणे हिन जो पुटु बि मां आहियां, वारिस बि मां आहियां, क़ब्र में मां थो लाहियांसि, मूंखे जो त लाश खे अंदरि सुम्हारिया। पाण क़ब्र में लथो, जनाज़ो हिन जे हवाले कयूं, सामीअ में सुम्हारियऊं, माईअ जे मथां सिरूं बिरूं वराए, हेठि जो निवड़ियो पियो हो, उहो जेका चेक हो हिन जे खीसे में सो ठिकरी पियो। सम्झो था, हुंडी जेका हुई हुंडी, उहा हेठि क़ब्र में किरी पई, हिनखे ख़बर ई कान पई। क़ब्र वराए ठीक ठाक करे मथां विटी भरे दुआ घुरी, जंहिंमहिल अॻिते रवाना थिया, खणी खीसो ॾियारे त खीसो ख़ाली लॻो पियो आहे। दिलि जी ॻाल्हि दिलि में, चङा 70 रुपया कुराड़ीअ खे में त 3000 मुआरा बि खयूं हुई घर जो। सम्झो था, हाणे फ़ैसिलो इहो कई त ॻोठ मां वञा, माई जे घर वञा, उते हथ सवा कबा 4 माण्हू ईंदा, सिज लहे, सभु को हयो मयो टरंदो, वरी क़ब्र खोटिया, पैसा त कढा पंहिंजा। हज़रत मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, सिज लहण खां बाद में माईअ जा वारिस त हुआ कोन, सभु हलिया विया। हिन पंहिंजो घोड़ो हिकिड़े वण सां ॿधो आहे, कोडर खणी अकेलो झंग मां अची करे सिधो क़ब्रिस्तान जे हवाले थियो। क़ब्र माई जी खोटई, क़ब्र खोटे खोटे जंहिंमहिल अंदरि सामी में पहुतो आहे त उहो चिठी पई आहे, उहो चेक पियो आहे, हुंडी पई आहे। हुंडी त खयई पर सामी ख़ाली आहे, माई आहे ई कान का। 2 कलाक थिया या 3 कलाक थिया, हाणे लाशो पूरे विया हो, माण्हू आहे कोन, काॾे वियो, हेठि निवड़ी, हेठि थी करे वाझई, सॼी सामी ख़ाली आहे, का शइ नज़र कान पई अचे। सामी त ख़ाली हुजे, पर सामीअ जे सेराधीअ खां हिकिड़ो दरवाज़ो ठहियो पियो आहे, उन दरवाज़े खां जो अंदरि निहारे त सुभान अल्लाह, अजीब नज़ारो लॻो पियो आहे, क़ब्र आहे कान का, जहान ठहियो पियो आहे।
बेहतरीन बागात हन, बेहतरीन हिंदोरा हन, बेहतरीन बिल्डिंगूं हन, आला दर्जे जो बल्फ बत्तियूं लॻियूं पयूं आहिनि। उन बाग जे अंदरि हिकिड़ो पार्क आहे, पार्क में पींघो आहे, उन पींघे ते उहा कुंवारी नौजवान बणी वेठी आहे, उनखे हूरू लोॾे रहियूं आहिनि। हिनखे ॾिसी चई बाबा हलिया हलिया हलिया, ही अंदरि जो वञे। कुरारी खे चई मूं त तोखे क़ब्र में दफ़न कयो हो। चई क़ब्र खां पोइ अल्लाह मूंखे ही जहान ॾिनो आहे। कहिड़े अमल जे करे? चई ॿियो अमल हुयो ई कोन, तोखे कर्ज़ ॾिनो हुम, कर्ज़ जे करे अल्लाह मूंखे जन्नत ॾिनी आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार या तोखे मूं वाट अल्लाह जे ॾिनो हो कर्ज़, ग़रीब समझी, मिस्कीन समझी, पंहिंजे कफ़न वारा पैसा बि तोखे ॾेई छॾिया। पोइ अल्लाह मूं ते राज़ी थियो त तो मुंहिंजे बाने ते रहम कयो आहे, मां रब तो ते रहम थो कयां। मुंहिंजो ॿियो को बि अमल कोन हो, बसि इहा तोसां जेका वाट अल्लाह जे नेकी कई हुयमि, उन जे एवज़ में अल्लाह ताला क़ब्र मां फेराए मुंहिंजे क़ब्र खे जन्नत जो बाग़ बणायो आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह थो लिखे त 2 मिंट या 3 मिंट गुज़रिया, माईअ सां गुफ़्तगू कई त हिकिड़ी घंटी वॻी, टन आवाज़ थियो, हेॾे होॾे निहारी, अलाए छा जो आवाज़ थियो, चुप करे वेही रहियो। वरी 2-3 मिंट माईअ सां ॿी गुफ़्तगू कई, वरी ॿियो दफ़ो घंटी वॻी, टन जो आवाज़ थियो। हिन वरी सोचियो ही साॻे टाइम ते ऐं साॻियो आवाज़ पियो अचे, नज़र त का शइ कान थी अचे। वरी 3 मिंट ॿिया गुज़रिया हूंदा, वरी 3 घंटी वॻी आहे। जंहिं महिल 3 घंटी वॻी त कुरारी खे चई ही घंटी छाजी थी वॼे? टन 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 3 दफ़ा आवाज़, वक़्फ़े वक़्फ़े सां थोरे थोरे टाइम ते, साॻे टाइम ते थो थिए। माई चयो त ही जहान ॿियो आहे, जेको तूं जहान छॾे आयो आहे सो ॿियो जहान आहे। मथे जहान में 100 साल गुज़रंदो आहे, हिते घंटी वॼंदी आहे। हाणे दुनिया जे जहान में 300 साल गुज़री विया आहिनि। इहे 3 घंटियूं 300 साल जूं वॼी चुकियूं आहिनि। हुन चयो मुंहिंजो वापार ॿाहिरि आहे, घोड़ो ॿाहिरि आहे। माई थी चए ॿाहिरि न वञ, जा ॾुखियो थींदे। मथे 300 साल गुज़री विया थी, हिते अल्लाह जे अमर सां 3 घड़ियूं गुज़री वयूं आहिनि। चई चरी थी आहे छा, मां हाणे आयो आहियां। चई हाणे मारे जी ॻाल्हि कान आई, ॿाहिरि न वञ, ॿाहिरि वेंदे ॾुखियो थींदे। चई भली ॾुखियो थिया, घोड़ो ॿधी आयो आहियां, कोठी छॾे आयो आहियां, कारखानो छॾे आयो आहियां, वापार छॾे आयो आहियां, हाणे त आयो आहे। 3 मिंट गुज़रिया, तूं बि का चरी आहे। 300 साल गुज़री आहे। अल्लाह जो शान, माईअ जो चवणु न वरितई, ख़ुदा खे मंज़ूर हो। ॿाहिरि निकितो, क़ब्र खां ॿाहिरि आयो त ॻोठ जो नक्शो ई तब्दील थियो पियो आहे। जंहिं जाइ ते 10-15 घर हुआ, उन जॻह ते वॾो हैदराबाद खां शहर ठहियो पियो आहे। जंहिं रस्ते सां वञे ख़बर कान पवे, माण्हू खां पुछा कंदो अचे, अबा कुरारी हिकिड़ी मरी वई हुई, हिकिड़े हमराह घोड़ो ॿधो हो, उहो सुझेव थो, माण्हू चनि चरियो थियो आहे। कहिड़ी कुरारी मरी वई हुई, कहिड़ो घोड़ो? वरी हुन खां पुछे, बाबा हिते कुरारी मरी वई हुई, घोड़ो ॿधल हो, हिकिड़ो माण्हू हो फलाणी जॻह ते। अरे चरियो थियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त शाह मोहम्मद गौस रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, उनखे मौलाना शाह अब्दुल अज़ीज़ वटि वठी आया। शाह साहब हिन खां हवाल वठो, अलाए छा थो चवे। शाह साहब चयो चरनि वारियूं ॻाल्हियूं न कर, जो कुझु तुंहिंजे मथां गुज़रियो आहे सो वाक़ियो ॿुधाए। उन सॼो वाक़ियो ॿुधायो। शाह अब्दुल अज़ीज़ फरमाए थो ॻाल्हि सची आहे, असांजा अब्बा ॾाढा पर ॾाढा ॻाल्हियूं कंदा हुआ। किताबनि में लिखियो पियो आहे त हिकिड़ो माण्हू गुम थी वियो हो, घोड़ो ॿधी वियो हो, कुरारी औरत जे जनाज़े में वियो हो, उनजी का ख़बर कान कई, बराबरि उनखे 300 साल गुज़री विया आहिनि। पर हाणे तूं हिन मुल्क में न रहो, माण्हू तोखे पागल बनाए छॾींदा। मां तोखे इजाज़त थो ॾियां, रवानो थो कयां, तूं मदीने पाक हलियो वञ, अल्लाह ताला तुंहिंजो उन जॻह ते गुज़ारो करे छॾींदो। मालूम थियो त ही जहान ॿियो आहे, हू जहान ॿियो आहे। हिते जा हकाम ॿिया आहिनि, हुते जा हकाम ॿिया आहिनि। हिते जो कफ़न उते पहुचंदो आहे, हितां जी नेकी उते पहुचंदी आहे, हिते जी दुआ उते पहुचंदी आहे, हिते जो अमल उन जॻह ते पहुचंदो आहे। जेका बि दुनिया में नेकी कई वेंदी आहे, अल्लाह ताला उन जो अजुर ऐं सवाब क़ब्र वारे खे पहुचाए छॾींदो आहे। हाणे हे त रुॻो मसइलो जो कफ़न जो, अञा मंज़िल घणी पई आहे, नमाज़ जो टाइम थी वियो आहे। अल्लाह ताला खां सुवाल आहे, दुआ आहे, रब करीम शल तव्हांखे असांखे इस्लाम ते तौफ़ीक़ अमल जी नसीब फरमाए।
जेके शरीयत जा मसइला आहिनि ख़ुदा ताला असांखे उन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अवा अॻे ॿुधो आहे मैयत जा कहिड़ा अहकाम आहिनि, दफ़न जा कहिड़ा अहकाम आहिनि, मरण वारे टाइम ते कहिड़ा अहकाम आहिनि, उन खां पोइ कफ़न जा कहिड़ा अहकाम आहिनि, गुस्ल जा कहिड़ा अहकाम आहिनि। इहो तफ़सील सां मां इंशाअल्लाह ताला तव्हांखे अगरि हयाती आहे त अॻे जुमे ते बि ॿुधाईंदुसि। ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू असां सभिनी मुस्लमान खे शर इस्लाम जे मथां इस्तिक़ामत नसीब फरमाए। ॻाल्हि मुंहिंजी तव्हां यादि करे रखो त जेका ॻाल्हि ॿुधंदा कयो उनखे हंडाईंदा कयो, उन खां पोइ कोशिशि कंदा कयो त उन ते अमल कयो वञे। हिन कन खां ॿुधी हितां कढी छॾणु बेकार आहे। अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी, ये खाकी अपनी फितरत में न नूरी है।